ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे? छा वारिस रब्बन सां हथ हिकु कंदो? छा रईस कमाल खान ॻोठ वापसि मोटी ईंदो? छा रब्बन रईस कमाल खान खे ॻोठ में रहण ॾींदो? छा रब्बन खे पठाणी हथ अची वेंदी? ईंदड़ क़िस्त में रब्बन रईस कमाल खान सां छा करण वारो आहे? सॼी तफ़सील तव्हां दोस्तनि जी आॾो रखंदासीं। वीडियो खे स्किप न कंदा ऐं एंड ताईं ॾिसंदा। मोज़िज़ नाज़रीन गिरामी, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहे तव्हां सभु खैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजे इन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा, जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बासानी पहुची सघे। दोस्तों, हलूं था पंहिंजी मेन टॉपिक ते त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जी ईंदड़ क़िस्त में अमां ॾिसंदा त रब्बन मस्त कमाल खान जी चमचे खे अगवा करे ऐं उन खां सॼी मालूमात पुछा कंदो। उन खां पोइ रब्बन रईस कमाल खान जे ठिकाणे ते वेंदो, जितां कमाल खान निकिरी वेंदो आहे ऐं उतां रब्बन खे पठाणी हथी ईंदी आहे ऐं वारिस ओठे खे ख़तमु करे छॾींदो। रईस गफ़ार खान रईस कमाल खान जी ॻोल्हा शुरू कंदो ऐं ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे ॿिए पासे रब्बन वारिस सां मिलंदो ऐं रब्बन वारिस खे चवंदो आहे त पंहिंजे सौट खे सम्झाए छॾ त कमाल खान खां साइड थिए, न त मुफ़्त में मारियो वेंदो। पर ओठो कमाल खान खां धार कोन थींदो ऐं ओठो कमाल खान सां साथ ॾींदो। उम्मीद कयूं था त हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं शेयर कंदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट्स ॾिसण जे लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। दोस्तों, मिलंदासीं ॿी नई वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।